ॿियो जेको अहम पासो आहे उहो आहे सिंध जो समाजी एस्पेक्ट। मुआशी एस्पेक्ट त असां ॾिठो त सिंध हिन वक़्तु कहिड़ी सूरताल मां गुज़री रही आहे। सिंध जी सूरताल जेका आहे उहा मुआशी तौर सां पसमानदगी न आहे। असां वटि जेको वॾेरो आहे, ज़मींदार आहे, उहो पंहिंजी पब्लिक सां जुड़ियल कोन्हे आई ऐं उहो सियासत में वञे थो त उते बि करप्शन जे लाइ वञे थो ऐं जेकॾहिं पैसा गॾु करे थो त इंडस्ट्री लाइ नथो गॾु करे या इन्वेस्टमेंट कोन थो करे, बल्कि उहो ॿाहिरि शिफ्ट थो थिए। असांजो ब्यूरोक्रेट बि पहिरियों हुनजो जेको आहे कमु इहो हूंदो आहे त ब्यूरोक्रेसी में अचण खां पोइ एॾो पैसा हथु कजे जो पंहिंजी फैमिली खे ॿाहिरि शिफ्ट करे छॾिजे। जेका इनसर्टेनिटी आहे हिन मुल्क जे अंदरि उहा अहिड़ी ख़तरनाक आहे जंहिं तमामु समाजी असांजी हालतूं बिगाड़े छॾियूं। हाणे थोरो गौर सां तव्हां ॾिसंदा त समाज जेको आहे उहो अर्बनाइज़ेशन न पियो वञे। अर्बनाइज़ेशन मां मतिलबु त माण्हू अॻे का 20% अर्बनाइज़ेशन हुई सिंध में, हींअर 64% अर्बनाइज़ेशन आहे, पर मां सम्झां थो त 64 खां मथे आहे। छो त अर्बनाइज़ेशन तव्हां कंहिंखे था चओ? जेकॾहिं सहूलियतुनि जे हिसाब सां कोर्ट आहे, उते स्कूल आहे, एजुकेशन आहे, इंटरनेट आहे, रोड रस्ता आहिनि, हॉस्पिटलाइज़ेशन आहे, सभु कुझु आहे, त अर्बनाइज़ थी वियो माण्हू। ऐं मोबाइल जंहिंजे हथ में अची वई त उहो त अर्बनाइज़ आहे, सॼी दुनिया सां कनेक्ट थी वियो। सो अर्बनाइज़ेशन जो उहो जेको तेज़ी सां सफ़र आहे उहो अॻिते वञे पियो ऐं सिंध जो माण्हू अर्बनाइज़ पियो थिए। अच्छा, हाणे वरी हिकिड़ी ॿी सूरत अञा ॿी आहे त जेके कॉस्मोपॉलिटन सिटी जेके आहिनि, माण्हुनि जो उन्हनि ॾांहुं लॾ पलाण तेज़ी सां थी रही आहे। माण्हुनि जा शायदि आबादी वधी रही आहे तेज़ी सां ऐं बेहिसाब आबादी वधी वई, त उहा आबादी हाणे केॾांहुं शिफ्ट थिए? ज़मीनूं एतिरियूं कोन्हे, ज़रायत में हींअर मज़ो कोन्हे ऐं इंडस्ट्रीज़ त आहिनि कोन, त पोइ माण्हू रोज़गार जे ख़ातिर कराची, हैदराबाद, सखर एॾा मोह कनि था, त उहो तेज़ी सां माण्हू अचनि पिया। ग़रीब गुरबत में जेके माण्हू पीढ़ियल आहिनि उहे बि हिते अची रेड़ो गाॾो चौकीदारी रक्शो इहो कमु अची था कनि सिंधी माण्हू। इहो रुॻो सिंधी माण्हू बि न आहिनि, पर ॿिनि क़ौमुनि में पठान या सराइकी आहे, पर पठान जल्दी स्टेबल थी थो वञे, पर इन कम में बि थोरो घणो पठान मौजूदु आहे जंहिंजो मुक़ाबिलो वरी हुन सिंधीअ सां आहे जेको असांजे अपर सिंध खां अचे थो ख़ासि तौर सां। अच्छा, हाणे इन सूरताल में जेका अर्बनाइज़ेशन थी रही आहे उन में उहो माण्हू पंहिंजी जेको कल्चर आहे उन खां विछड़ी थो वञे, पंहिंजे क़दरनि खां विछड़ी थो वञे। छो त अर्बनाइज़ेशन जा पंहिंजा क़दर थींदा आहिनि, पंहिंजो कल्चर थींदो आहे। त मां सम्झां थो त जेको अर्बनाइज़ माण्हू थिए थो उहो सभ खां पहिरीं पंहिंजे कल्चर खां विछड़े थो ऐं हू पंहिंजूं ज़मीनूं छॾे, पंहिंजी फितरत छॾे, पंहिंजूं मौसमूं छॾे, पंहिंजूं हवाऊं छॾे, घट घेड़ नदियूं नाला सरसब्ज़ सावक वण टिण पखी पखण सभु पंहिंजा छॾे करे, रिश्ता नाता रस्मूं साठ सोण रवाज सभु हू छॾे करे शहरनि ॾांहुं थो अचे जिते को बि कल्चर कोन्हे। उते कल्चर कहिड़ो आहे? हाणे शहरनि जो कल्चर जेको हूंदो आहे उहो जंहिंखे असां चऊं त जेकॾहिं कल्चर खणी चऊं तॾहिं बि इहो हूंदो आहे त उहो सुबुह जो सवेर उथंदो, नौकिरी इंडस्ट्री में वञी कंदो ऐं पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में दाख़िल कंदो, ॿार हू नौकिरी 8 कलाक करे पंहिंजो ओवर टाइम करे राति जो 8 बजे थकी टुटी करे ईंदो, बसुनि जा धिका थाबा ट्रैफिक जा खाई खाई पचंदो। पोयां माई बि कान या नौकिरी वारी हूंदी त उहा बि नौकिरी वोकिरी करे पचंदी, जेकॾहिं घर में वेठी हूंदी तॾहिं बि घर पर रध बचा, पर घरु हूंदो फ्लैट हूंदो बंदि हूंदो, ॿार गटर पिया वेंदा। ॾाढा ग़रीब माण्हू अचे थो त अहिड़ियुनि बस्तियुनि में ईंदो न, अपर क्लास जी बस्तियुनि में त कोन वेंदो, को ईअं लॾे आयो
ऐं टंडे अलायार खां लाड़काणे बदीन खां त अची डिफेंस में बंगलो वरिते हू त को वॾेरो हूंदो, ग़रीब माण्हू त कोन हूंदो। ग़रीब ईंदो त कंहिं ग़रीब बस्ती में अची रहंदो किराए ते, 18,000 2,000 20,000 किरायो वीचारो ॾींदो, 35,000 वञी फैक्ट्री में नौकिरी कंदो ऐं सॼी ज़िंदगी इहो कंदो। ॿार हुनजा कंहिं या त सरकारी स्कूल में पढ़ंदा जिते उहो अलफ़ बेब कोन ईंदी न, ऐं जेकॾहिं वरी कंहिं प्राइवेट स्कूल में विया त उते ॻरियूं फ़ियूं ॾींदो ऐं कंहिं हाई फाई स्कूल में तो पढ़ाए कोन थो सघे, कोई बीकन हाउस में वग़ैरह में। ज़ाहिर आहे आम जेके प्राइवेट स्कूल आहिनि जेके अंग्रेज़ी मीडियम जे नाले ते न सिंधी पढ़ाइनि, न अंग्रेज़ी पढ़ाइनि, न उर्दू पढ़ाइनि, उन्हनि में प्राइवेट स्कूल अहिड़ा बि आहिनि जिन में मैट्रिक फेल मास्तरियाणियूं पढ़ाइनि पियूं 5,000 माहवार पघार ते। हाणे उन्हनि में ॿार वीचारो छा पढ़ंदो? हाणे उहा लाइफ जो हिकिड़ो अहिड़ो सर्किल जंहिं सर्किल में को कल्चर कोन्हे, हिकिड़ी अब्सर्डिटी आहे। उन अब्सर्डिटीअ में उहो माण्हू अची थो वञे। इहो त थियो हिकिड़ो नॉर्मल माण्हू जो। ॿिया वरी उहे माण्हू जेके शहर में अचनि पिया जेके क्राइम अची था कनि, ही चौकीदारी रेड़ो हलाइण रक्षा हलाइण खां अलावा ॿिया माण्हू उहे था अचनि जेके अची हिते क्राइम था कनि, मोबाइल खसणु, चोरी करणु, धाड़ो हणणु, फुर करणु ऐं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ करणु, टिपताई थियणु, इहे जेके हरबा इस्तेमालु करणु, उहे बि असांजा माण्हू अची सिंधी माण्हू अची था कनि। ऐं किथे था कनि? सिंधी बस्तियुनि में ई कंदा। ॿिए हंधि किथे कंदा? पंहिंजनि खे ई घुरींदा। इहो तमामु तेज़ी सां क्राइम वधी रहियो आहे। मतिलबु हाणे कहिड़ो माण्हू आहे जंहिंखां मोबाइल न फुरी वई आहे? कहिड़ो माण्हू आहे त हर चौथे पंजे माण्हू खे ॾिस त मोटरसाइकिल फुराए वेठो आहे, गाॾी खॼी वईसि ऐं पिस्तौल जे नोक ते उनखे कान का फुर थी, पैसा खसियासीं। ऐं केतिरा माण्हू आहिनि जिन खे उहो शूट करे था छॾनि, मारे था छॾनि, थोरी घणी मज़ामत कई मारे छॾियो। हाणे इहो क्राइम रेट तमामु तेज़ी सां वधियो आहे। ऐं इहो नथो चवां त असांजा सिंधी आहिनि रुॻो, हिन में पठान बि आहे, बलोच बि आहे, हिन में पंजाबी बि आहे, सराइकी बि आहे, पर सिंधी ॿाहिरि बि अचनि पिया, इहे बि कमु कनि पिया। हाणे हिकिड़ो त प्रॉब्लम इहो असांजो शहरनि में थी रहियो आहे। ऐं शहर जी ज़िंदगी हिकिड़ी अजेरन आहे जंहिंमें अब्सर्डिटी ॾाढी आहे, को विजन न आहे। ॿार को विरले को ॿार को वीचारो पढ़ी पियो त पढ़ी पियो, न त उहो ॿारु वॾो थी वरी मज़ूरी ई कंदो। ऐं कुझु ॿार आहिनि जेके मिडिल क्लास थोरो घणो आहे, जिन जी नौकिरी वग़ैरह सेटल आहे, त उन्हनि जा ॿार कुझु पढ़नि था, महिनत कनि था, पर अक्सरियत ईअं न आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजो समाज जेको आहे उहो जेको भले रूरल बि हुजे, पर उते बि जेका प्रैग्मेटिज़म आहे, जेको मुफ़ाद परस्ती आहे, उहा उते बि वधी रही आहे तमामु वॾे पैमाने ते। तंहिंजे करे रिश्ता टुटी रहिया आहिनि। छो त हीअ जेका कॉम्पिटिशन आहे इहा आहे त भई केरु केतिरो दौलतमंद थी सघे थो, ताक़त करे सघे थो, स्टेटस हासिलु करे सघे थो। सो उनजे लाइ वरी छा बि कजे। असांजा क़द्र त इहा हूंदा हुआ न त पंहिंजो इज़त, वक़ार, ज़मीर, बहादुरी, इंसानियत, दोस्ती, प्यार, रिलेशन, ॾुखिए खे कमु अचणु, हम्बलनेस, सूफ़ी, सभु रवायतूं ख़तमु थी वियूं। हाणे का बि शइ न आहे। हाणे भाउ जो न आहे, रिश्ता टुटी विया आहिनि ॻोठनि में। असांजे ॻोठनि में सूरत हाल इहा थी वई आहे त रिश्ता टुटी विया आहिनि। हणा मारा वठ हिक ॿिए जे ख़िलाफ़ु। कुझु चारि घड़ियूं सुकून जूं केरु वेही के असां दिलि जो हाल नथो करे सघे, अहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे। जहिड़ा जटा शुरू थी विया आहिनि। ॿियो ॻोठनि में प्रॉब्लम इनसिक्योरिटी जो आहे। दाड़ियल फैक्टर तमामु वधी विया हुते, ऐं चोरियूं, फुरियूं, दाड़ा। टियों फैक्टर नशे जो, हीरोइन, भंग, चर्स, आफ़ीम, ठरो, गुटको हद खां वधीक असांजे ॻोठनि में पइजी वियो आहे। ऐं कुझु माण्हू सुजाॻ उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कनि था, पर उन्हनि जी केरु नथो ॿुधे। वॾेरो उन्हनि सां गॾु आहे, क्राइम सां। गंढी छोड़ जेके कल्ह ताईं कुझु कोन हुआ, अॼु उहो अरबपति थी विया, पर जेके शरीफ़ माण्हू वापारी हुआ उहे वीचारा पिनी विया। वापारु इनसिक्योरिटी आहे, वापार बि कोन थो एतिरो अॻिते हले। ॿियो वरी इहो आहे त उते ज़मीनुनि ते तेज़ी सां कब्ज़ा पिया थियनि। रियल एस्टेट
जो बिज़नेस जे करे ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि, ज़रई ज़मीनूं तेज़ीअ सां रियल एस्टेट में तब्दील पियूं थियनि। जेके ज़रई ज़मीनूं हुयूं, बाग हुआ, बाग़ीचा हुआ, उहे हाणे कॉलोनियूं पियूं ठहनि। ॿेला वढिजी विया, दरिया जे किनारनि ते हज़ारनि एकड़नि जा ॿेला हूंदा हुआ, हींअर असां वटि उहे ॿेला ज़ीरो। ॿेलो खातो त आहे पर ॿेलो कोन्हे, वण बि कोन्हे, को वण कोन्हे। तेज़ी सां बाग ख़तमु पिया थियनि, ज़ैतूननि जा बाग, खजिनि जा बाग, अंबनि जा बाग, सभु ख़तमु थी विया। ऐं सूरताल इहा आहे त ह्यूमनिज़म बि आस्ते आस्ते हाणे ख़तमु। सूफ़ीज़म रुगो सूफ़ी सोप, सूफ़ी गिहु, बोछड़ कुल्हे ते गेड़ू कपिड़नि जो रखियो, सूफ़ी सॾायो, वाह वाह साईं सूफ़ी आहियूं असां, बसि एसि ताईं वञी रहियो आहे सूफ़ीज़म। सूफ़ी त हाणे उहे बि न रहिया आहिनि जेके सूफ़ी दरगाहुनि ते वेठा आहिनि, उहे बि हाणे सूफ़ी कोन रहिया आहिनि, कमर्शलाइज़ थी विया आहिनि। सूफ़ी कमर्शलाइज़ थी वञे त बसि ॻाल्हि ख़तमु। त असांजूं रवायतूं रस्मूं ॻोठनि में जेके हूंदियूं हुयूं, साठ सोण, पाण में रिलेशन, शादी थी त हफ़्तो 10 ॾींहं पाण में ॻोठ वारा महीनू, गाना, राग, सायरा, लाॾा, पाण में ख़ुशियूं, रिश्ता, सभु महिमान, हाणे कुझु कोन्हे। ॿाराड़ियुनि में तव्हां वञो त हाणे हुते बि साईं बुकिंग कराई आहे काशी मेकअप वारे खां। उहो अॻे असांजी कुंवार खे जेको आहे सो 7 ॾींहं वना में विहारींदा हुआ ऐं पहिरियों दफ़ो हुनजो मोह जेको आहे उहो घोटु ॾिसंदो हो। हाणे घोटु कोन ॾिसंदो आहे, हाणे ॾिसंदो आहे मेकअप गाए। हाणे उहो अची पहिरीं ॾिसंदो ऐं उहो हुन कुंवार खे उथलाईंदो, बाबा ईअं पोज़ ॾे, हाणे ईअं कर, हाणे हूअं कर, हाणे ईअं कर। घोटु बाद जी ॻाल्हि आहे। ऐं शादी न थींदी आहे, फिल्म भरबी आहे, महिमान ईंदा आहिनि, बेज़ार वेठा हूंदा आहिनि, रुगो मानी हले त जान छुटे। हाणे इहे शादियूं आहिनि, माना रवाजु असांजो क़दुरु ख़तमु थी वियो आहे। ऐं घरनि में वरी असांजूं औरतूं जेके आहिनि उहे हाणे लाॾा ईअं सायरा इहे कोन ॻाईंदियूं आहिनि, हाणे इंडियन फिल्मुनि ते डांसूं थींदियूं आहिनि। केॾा वियो कल्चर, ज़ीरो कल्चर। वरी ॿी तरफ़ असांजे जेको लॉस थी रहियो आहे एजुकेशन जे अंदरि, त असांजो सिंधी कल्चर ऐं सिंधी मीडियम ख़तमु थी रहियो आहे। अंग्रेज़ी मीडियम स्कूल साईं, हाणे अंग्रेज़ी मीडियम स्कूल में असांजा ॿार जेके पढ़नि था उन्हनि खे न सिंधी अचे, न उर्दू अचे, न अंग्रेज़ी अचे, कुझु बि नथो अचे। न नॉलेज, न वरी को सिलेबस में का ढंग जी शइ आहे, को सिलेबस में को इल्मु नफ़्सियात पढ़ायो थो वञे, एस्ट्रोनॉमी पढ़ाई थी वञे, साइंस पढ़ाई थी वञे, नो, कुझु बि न। बसि हू चंद ॻाल्हियूं पाकिस्तान स्टडी जूं, इस्लामियातियूं पढ़ंदा आहिनि, बसि तंहिंखां पोइ लिखणु पढ़णु बि कोन थो अचे। हाणे एजुकेशन ज़ीरो थी वई, लोअर क्लास वधी रहियो आहे तेज़ी सां सिंधी समाज जे अंदरि। वञ डाह एतिरी रिश्तनि जी थी रही आहे जो हाणे केरु कंहिंजो न आहे, वेगाण पाए ज़हनी मरीज़ थी रहिया आहिनि माण्हू। शरो पसंदि सिंधी माण्हू थी विया, बसि शरो पसंदि इन करे त को मामूली इशू हथु अचे त उन ते वॾो फ़साद बर्पा करे छॾिजे। ऐं ग़रीब माण्हू त वरी हिकिड़ो अजीब क़िस्म जो नफ़्सियाती चर्बो बणिजी वियो आहे न, सफ़ा लोअर क्लास। त हाणे को शरो आहे त पोइ फौरन जेको आहे सो मीडिया गॾु थींदी, उते बीह रहंदो वञी मांगरियूं करे ऐं चवंदो त मूंसां वॾो ज़ुल्म थियो आहे, बसि घोड़ा घोड़ा या हुसैन, त जीअं 2 टे पैसा मिली पवनि, गो जेको आहे सो गुज़र सफ़र थिए। छो त पिन ते हिरायो वियो आहे न सिंधी माण्हू खे। हाणे 2010 जी ॿोॾि खां पोइ त सिंधी माण्हू सफ़ा पिन ते हिरी विया, कमकार ई छॾे ॾिनई, कमकार आहे बि कोन। त समाजी तौर सां माफ़ियाज़ जो कल्चर सिंध में फैलिजी वियो आहे। वॾेरे जी माफ़िया, रेड़े वारे जी माफ़िया, दुकानदार जी माफ़िया, वकील जी माफ़िया, मास्तर जी माफ़िया, मिनारिटी जी माफ़िया, ऐं अहिड़े तरीक़े सां ठरनि बाज़ियुनि जी माफ़िया, मोबाइलनि जी माफ़िया, मतिलबु माफ़ियाज़ कल्चर आहे। उहे शरो करे बीह रहंदा, एतिरो शरो जो तव्हां परेशान थी वञो। मामूली को इशू पैदा ओचितो थी वञे रुगो, बसि हर तरफ़ खां उहे माफ़ियाज़ उथी बीह रहंदियूं, पोइ उहे राब 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 बसि उन मसइले खे खणंदियूं, बाक़ी एक्चुअल मसइलो कुझु बि न खणंदियूं। तव्हांजा एक्चुअल प्रॉब्लम्स कहिड़ा आहिनि गुम थियो था वञे।
त ही असांजी सोसाइटी में छा थी रहियो? मुंज़िम असांखे क़ौमी हवाले सां आहियूं छा? क़ौमी हवाले सां त किथे मुंज़िम आहियूं कोन। हिकिड़ा सरदार आहिनि, ॿिया वरी पाण खे सॾाईंदा आहिनि त भई असांजी ज़ात सुपर आहे। असां ज़ातियुनि में विराइजी विया आहियूं न। उहे ज़ातियुनि वारा पाण खे क़ौम चवंदा आहिनि। अब कहिड़ी केरु आहीं? साईं आउं चांडियो क़ौम जो माण्हू आहियां, आउं मंगसी क़ौम जो आहियां, साईं मेमण क़ौम जो आहे, हीउ समेजे क़ौम जो आहे। मतिलबु असां ज़ात खे क़ौम बनाए छॾियो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त सिंध में सरदारी कल्चर वधी रहियो आहे। चार बि पंहिंजा घर हूंदा किथे त उन्हनि जो हिकिड़ो सरदार हूंदो ऐं उहो पंहिंजो सरदारी प्रोटोकॉल पैदा कंदो, कोशिशि कंदो त हाणे आऊं हिकिड़ो ॿ अॻियां पोयां हिकिड़ा वाठा खणा त आऊं सरदार सॾिजां। ऐं हाणे सरदारी कल्चर खां में त ख़ैर इहो VIP कल्चर असां वटि जेको पैदा थियो आहे उनखे ॾिसी करे माण्हू कॉम्पिटिशन में आया आहिनि त वॾेरो जेकॾहिं पेजारो में घुमे थो या लैंड क्रूज़र में घुमे थो ऐं 4 बॉडीगार्ड गनमैन खणे थो त ठड़कू सरदार थोरो घणो 2 लोठिया त खणी सघे थो। हाणे इहो कल्चर असांजे समाज में सिंध में पैदा थी रहियो आहे। हाणे इन कल्चर जे अंदरि असांजी जेका क़ौमी वैधता आहे उन में वॾा ॾार पइजी रहिया आहिनि। ॿोलीअ सां असांखे दिलचस्पी कान्हे, कल्चर सां असांखे दिलचस्पी कान्हे, असांखे रवायतुनि रस्मुनि सां दिलचस्पी कोन्हे, असांखे पंहिंजी तारीख़ सां दिलचस्पी कोन्हे। चंद माण्हू आहिनि पढ़ियल लिखियल कुझु। तव्हां हलिया वञो ॻोठ साकरे में, हेॾा बदीन जे ॻोठ मां ऐं टंडो ग़ुलाम अली खां निकिरी तव्हां ईअं ॻोठनि ॾांहुं हलिया वञो, सागड़ दादू लाड़काणे ॾांहुं, ॻोठनि मां कंहिं हिकिड़े छोकिरे खां पुछो त तव्हां केरु आहियो त उहो इहो बि तव्हां ॿुधाए सघंदो तव्हां सिंधी आहियो। मुमकिन आहे तूं चए आउं बलोच आहियां। इहो छा थियो आहे असांजो वॾे में वॾो प्रॉब्लम। कहिड़े मुल्क में था रहो उनखे ख़बर न हूंदी, वज़ीर आज़म असांजो केरु आहे केरु ख़बर न हूंदी। हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम वॾो सिंध में पैदा थी रहियो आहे। असां कॾहिं कोन ॿुधो त को हीअ जेके चांडिया, मंगसी, रिंद, लगारी, केतिरियूं इहे ज़ातियूं आहिनि, असां कॾहिं इहो कोन ॿुधो त को इहे बलोच आहिनि। असां चवंदा हुआसीं साईं इहे सिंधी आहिनि, छो त इहे बलोच हज़ारनि सालनि खां सिंध में अची रहिया त ज़म थी विया, सिंधी थी विया ऐं उहे सिंधी पाण खे सॾाईंदा हुआ। ऐं भई रिंद आहे पर रिंद सिंधी आहे, लगारी सिंधी आहे, बाबा हिते चांडियो केरु आहे, बाबा सिंधी आहे। पर हाणे जॾहिं खां बलूचिस्तान में हिकिड़ी तहरीक हली आहे उन्हनि जी, बलूचिस्तान वारनि जी, जेका ख़बर न आहे क़ौम परस्त तहरीक आहे या नस्ल परस्त तहरीक आहे या फाशिस्ट तहरीक आहे या अञा का ॿी तहरीक आहे, ख़बर न आहे, का प्रोग्रेसिव तहरीक बि थी सघे थी। पर इन जे बारे में मां कुझु नथो चई सघां। पर उहा ताक़त जिते बि पैदा थींदी आहे न, टेररिज़म जिते पैदा थींदो आहे त असां सिंधी में चवंदा आहिनि या मुड़ुसु थिजे या मुड़ुस जे पाड़े में रहिजे। त हाणे सिंधी क़ौम में त उहो रेज़िस्टेंस पावर रहियो कोन्हे। 83 खां पोइ सिंधी क़ौम जीअं पोइ ते वेही त वई। त हाणे माण्हू ॾिसनि था त बलोच पावरफुल आहिनि, बलोच वड़नि था, वेड़ूं आहिनि। त असांजा जेके सिंधी बलोच आहिनि उन्हनि बि पाण खे हाणे आस्ते आस्ते इहो क्लेम कयो आहे त असां बलोच आहियूं। त सिंधी क़ौम जे अंदरि वॾे में वॾो ॾार त इहो पइजी रहियो आहे त भई असांजी अधु क़ौम हाणे पाण खे सिंधी क्लेम ई कोन थी करे, उहो त चवंदा असां बलोच आहियूं। इन प्रॉब्लम में तव्हां थोरो गौर सां ॾिसंदा त आस्ते आस्ते वरी छा थो थिए, हिकिड़ा चवंदा असां शाह आहियूं, अरब आहियूं, ॿिया चवनि था असां त बिरोई दरावड़ नस्ल जा आहियूं, असां बलोच आहियूं, टिया चवनि था असां सिंधी बिंदी कोन, असां हिंदू आहियूं, वाणिया आहियूं। तो बाक़ी सिंधी के चंद वञी ज़ातियूं रहंदियूं, समाट ज़ातियूं जेके चवंदा असां सिंधी आहियूं बसि। पर थी सघे थो उन्हनि खे मौक़ो मिले त उहे बि। ॿियो प्रॉब्लम अहिड़ो आहे त लोअर क्लास ऐं मिडिल क्लास जो इहो मसइलो आहे, अपर क्लास जो मसइलो ई कोन्हे। अपर क्लास त सिंधी आहे ई कोन, उहे अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजनि ॿारनि खे अंग्रेज़ी मीडियम में पढ़ाईंदा आहिनि। जीअं वधीक थींदा आहिनि वॾा त उहे ॿाहिरि लंडन में मोकिलींदा आहिनि, अमेरिका में मोकिलींदा आहिनि, उन्हनि जी छोकिरियूं उहे पंजाबियुनि खे पढ़ाए ॾींदा आहिनि, सिंधियुनि में रिश्तेदारी कोन कंदा आहिनि।
ऐं उहो अपर क्लास त सिंधी आहे कोन, उहो त अलॻि आहे। हीअ लेनिन चवनि था हर क़ौम जे अंदरि ॿ क़ौमूं हूंदियूं आहिनि, सो ही ॿ क़ौमूं जेके आहिनि उहे हाणे न रहियूं, हाणे सिर्फ़ु लोअर क्लास हिकिड़ी क़ौम आहे। मिडिल क्लास त न कोशिशि में हूंदो आहे त उहो कीअं बि करे जंप करे अॻियां वञे, उहो ज़मीर विकिणे, क़ौम विकिणे, ॿोली विकिणे। असांजे घरनि जे अंदरि अॼुकल्ह उर्दू ॻाल्हाई थी वञे, इलाही घरनि जिन में उर्दू ॻाल्हाई वेंदी आहे, जेके पंहिंजो पाण खे चवंदा आहिनि असां सिंधी आहियूं, कराची में, हैदराबाद में। हाणे प्रॉब्लम इहो छा आहे त सिंध सां दिलचस्पी ख़तमु थी वई आहे। सिंधी माण्हुनि खे सियासी हिकिड़ो बैकग्राउंड बि असांजो अहिड़ो रहियो जंहिंमें सियासत सिंध खे केतिरो नुक़सानु पहुचायो। असां अॻिते हिन जो डिस्कशन कंदासीं।